नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे مسوڀرڳڙي में ख़बर ॾींदा हलूं त مسوڀرڳڙي वाणڪي वासी में मेघवाड़ बिरादरी पारां होली ॾियारो हिक ॿिए मथां रंग हारे जोश जज़्बे सां मल्हायो वियो। इन मौके ते मेघवाड़ बिरादरी जा माण्हू हिक हंधि गॾु थी विया। ॿार तोड़े ॿुढनि पारां होली जे रंगनि जी वर्खा करे ख़ुशी जो इज़हार कयो, जॾहिं त समूरी बिरादरी पारां घरनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ताम पचाए हिक हंधि ते गॾु थी गॾिजी खाई पुरजोश नमूने सां होली जो ख़ुशी खे मल्हायो। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे कन्हैया लाल चयो त असां ख़ुशि नसीब आहियूं जो असां होली जो त्योहार मुसलमान भाइरनि जे शबे बारात जी राति गॾु आहे। असां पाकिस्तान में रहंदड़ हिंदू मुसलमान भाइरनि खे होली जूं वाधायूं ॾियूं था। ताजू मेघवाड़ ॻाल्हाईंदे चयो त रब पाक असांजे पाकिस्तान खे मज़बूत बणाए। अनिल कुमार ॻाल्हाईंदे चयो त असांखे प्यार ऐं मोहबत सां हलणु घुर्जे। असांजे मुल्क खे मालिक सदाईं कोरोना जी वबा खां बचाए। इन मौके ते पांचो राम, गिरधारी लाल, चंद्र कुमार, फकीर चंद्र, रमेश कुमार, प्रकाश कुमार ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।